लगे थो त सिकंदर खान पंहिंजे भाउ जे क़बर ते वञी रहियो आहे। अॼु अहिड़ी रक़म तमामु सिकंदर खान जो अज भी तू मुझे चंपल में निकरी वही। दे खबर दाऊद काथे मिलंदो इहो बलूंगड़ो। ठीक है।
खान पहिरों शख्स ॾिठो आहे दुनिया में पंहिंजे मौत खे ॾिसी खिले। तूं छा सम्झो सिकंदर खान? मां तोखां ॾिसंदमि? मां त तुंहिंजे ई तलाश में हुयुसि। बस घणी थी सालार ये नाटकबाजी हाणे बंदि कर। भज सालार भज, ॾिसां केतिरे ताईं थो भॼे। सिकंदर खान जी हथां बचण तुंहिंजो मुश्किल मुश्किल। वाह वाह सालार पिस्तौल हथ में ईंदे ई दिलेर थी वई। वञ सिकंदर खान, सोहेल तोखे यादि कंदो। तबियत ठीक है तमारी उम्मीद है तो तमाके असांजा टई पार्ट बिल्कुल पसंद आया हुंदा। बेहद पसंद आया। चार पार्ट तमाके पसंद आया हुंदा ऐं असां तव्हां असांखे वधीक प्यार ॾिनो आहे। असांजी ख़ुशी जो जेको आहे माहौल आहे हिन टाइम उरूज थिया
असांजा व्यूज़ बि काफ़ी वधिया आहिनि यूट्यूब बि असांखे काफ़ी मोट ॾिनो आहे असांजे पाड़े वारनि मां बि असांखे काफ़ी मोट मिली आहे ऐं अॼु सिकंदर ख़ान अब्दुल हलीम तव्हां सां कुझु ॻाल्हाइणु चाहींदो साईं मूंखे कुझु ॻाल्हाइण ईंदो न आहे तव्हांजे प्यार जा मतिलबु शुक्रगुज़ार आहियूं हा तो अॻिते बि ईअं ई प्यार ॾींदा रहो असां तव्हांजे लाइ अहिड़ा वीडियो ठाहींदा रहंदासीं अॻिले वीडियो लाइ छा करिए साईं पको वरी हाणे कहिड़ो फिल्म ईंदो तव्हांजो सालार साहब ॾे थोरो कैमरामैन ख़ाली फिल्म में हो बाबा हूं थी रहो आहे जी महिरबानी आहे बाबा हिन जे करे असांजो पार्ट न अची सघियो जॾहिं छंछरु जे ॾींहुं छो त मुंहिंजो तबियत सही न हुयो